उडेरोलाल ॻोठ गोलो मीरजत में आख़ुंद क्रिकेट एसोसिएशन तरफ़ां ॻोठनि जी क्रिकेट खे हठी वठण लाइ ऑर्गेनाइज़र मोहम्मद मूसा जी तरफ़ां आख़ुंद ख़ैर मोहम्मद सिद्दीकी जे नाले सां क्रिकेट टूर्नामेंट मुनक़द कई वई, जंहिंजो महिमान ख़ासि आख़ुंद अब्दुल लतीफ़ सिद्दीकी, इमरान मीरजत, पीर मोहम्मद बलोच ऐं ॿिया हुआ। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त बहिराणे जे ॻोठनि में टैलेंट जी का बि कमी नाहे, पर रांदि जा ग्राउंड न हुजण करे नौजवाननि जो टैलेंट ज़ाया थी रहियो आहे। नौजवान बुराइनि तरफ़ गामज़न थी रहिया आहिनि। असांजी आख़ुंद क्रिकेट एसोसिएशन जो मक़सदु ग्राउंड आबाद करे अस्पतालूं वीरान करणु आहे। इन मौक़े ते क्रिकेट टूर्नामेंट जे ऑर्गेनाइज़र मोहम्मद मूसा जुमानी चयो त हिन टूर्नामेंट में टोटल 16 टीमूं हिसो वठी रहियूं आहिनि। जेको सुठो रांदि रहंदो उहे कामयाबु थींदो। हुकूमत खे घुरिजे त उहे बहिराणे जे रांदीगरनि खे सपोर्ट कनि त जीअं उहे बि दुनिया में पंहिंजे मुल्क पाकिस्तान जो नालो रोशन करे सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।